अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बेरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, जिते वॾा इज्तिमा थियनि था त उते माण्हुनि जो जेके इमोशन्स हुजनि था उहे उरूज ते हुजनि था ऐं पोइ माण्हू मौज मस्तीअ में उन इज्तिमा वारी मस्तीअ में भरपासे जे माहौल खां ॾाढो बेख़बर हुजे थो ऐं पोइ आकबत नांदेश माण्हू उते पंहिंजी कार्रवाई करे गुज़रनि था ऐं जंहिंसां इंसानियत खे वॾो हिकिड़ो धाञो पहुचे थो ऐं केतिरा ई बेगुनाह माण्हू उनजो शिकार थियनि था। ऐं जैकबाबाद जो आम माण्हू इन ॻाल्हि सां वाज़े करे थो पंहिंजो मौक़िफ़ त हू क़तई तौर ते हिते जेका मुक़ररु पुलिस इंतिज़ामिया हुजे या सिविल इंतिज़ामिया हुजे उन्हनि जे कारकर्दगी खां मुतमिन हरगिज़ नज़र नथा अचनि, पर उहिदनि ते वेठल अॻवान जी हज़ूरी त ज़रूरु करनि था, वाह वाह बिल्कुलु करनि था, पर जेको आम माण्हू आहे उहो अञा ताईं उनखे इत्मीनान कोन्हे। जैकबाबाद में ताज़ो ई थियल, हूअं त सॼो मुल्क अहिड़ी सूरत हाल जो शिकार आहे, संगीन जो शिकार आहे, पर ताज़ो ई जैकबाबाद जे 9 मुहर्रम हराम ते हिते थियल ख़ुदकश हमले खां पोइ हिते ख़ौफ़ वारी फ़ज़ा अञा ताईं महसूसु कई पई वञे, छो जो 29 बेगुनाह माण्हू उन हादसे जो शिकार थिया ऐं जैकबाबाद में ख़ौफ़ छाइजी वियो। ऐं सिर्फ़ु सिंध हुकूमत पारां उन्हनि माण्हुनि खे कुझु लख रुपया ॾेई ऐं हितां जे एसपी खे बदिली करे माण्हुनि खे ॼणो समूरे सूरताल खां मुक्त करे छॾियो ऐं सॼो ॼणो उन्हनि इत्मीनान करे छॾियो त हुननि पंहिंजी समूरी फ़र्ज़ु निभाए छॾियो। ऐं हाणे वरी ॿीहर जैकबाबाद में 12 रबीउल जे हवाले सां तमामु वॾा हिते इज्तिमा थियणा आहिनि, जिते हज़ारे माण्हुनि जूं रैलियूं बि निकिरंदियूं आहिनि। उन हवाले सां इन खां अॻु में जेके 10 मुहर्रम हराम खां पोइ हिते पुलिस पारां 40 ते जेके एफर्ट्स वरिता विया, शहर जा जेके मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि उहे सील कराए विया। छा तहफ़ुज़ जे लाइ शहर सील करणु ज़रूरी आहे या पुलिस सिर्फ़ु अहिड़े क़िस्म जा ॾेखाव वारा माहौल पैदा करे ऐं माण्हुनि खे इत्मीनान जे लाइ मैसेज कन्वे करे थी त असां अलर्ट आहियूं। 12 रबीउल अव्वल ते वरी हज़ारे माण्हुनि जा इज्तिमा थियणा आहिनि। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं SSP जैकबाबाद साजिद हुसैन खोखर जी ऑफ़िस में। साणनि ॻाल्हाईंदासूं त 12 रबीउल अव्वल ते उन्हनि छा प्लान कयो आहे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम, बहुत मेहरबानी। जैसा कि आपने पहले ही अपने बयान में कहा है कि 9 मुहर्रम हराम को जो इंसानियत सोज़ वाक़या हुआ जिसके अंदर 29 बेगुनाह बच्चों और बड़ों की जान गई, तो उसके बाद से शहर के अंदर जो फ़ज़ा है वो सोगवार है, अभी तक सोगवार है। तो उस सिलसिले में जो हमने चेलम पे इंतज़ामात किए थे वो काफ़ी सख्त थे और हमने ज़ीरो टॉलरेंस को उसके के हिसाब से उसको रखा। देखिए कि जब एक वाक़या हो जाता है तो फिर उसके बाद हर तरफ से हमें क्रिटिसिज्म मिलती है, तनकीद मिलती है, और कोई अप्रिसिएशन या कोई भी बंदा ये नहीं कहता कि इंतज़ामात बहुत अच्छे थे लेकिन इसके बावजूद धमाका हो गया या कोई भी लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन पैदा हो गई। तो हमें चेलम के ऊपर एक वाज़े थ्रेट था और सिंध गवर्नमेंट की तरफ से, एजेंसीज़ की तरफ से क्लियरली ये कहा गया था कि जैकबाबाद और शिकारपुर के अंदर दूसरी दफ़ा ये अटैक होना है। तो उसको सामने रखते हुए फिर हमारे पास सवाए इसके कि हम शहर को सील करते और किसी बेगुनाह की जान ना जाए, उस नज़रिए को सामने रखते, तो हमने जो हमसे हो सका अपने लिमिटेड रिसोर्सेज के अंदर हमने वो चीज़ की और अल्हम्दुलिल्लाह चेलम जो है वो खैर वाफियत से गुज़रा। देखें, जो शिया पॉपुलेशन है वो डायरेक्टली अंडर थ्रेट है। वैसे तो आपने अपने जो बयान है उसके शुरू में ये कहा क्वेश्चन में कि बड़े बड़े इज्तिमात जो हैं वो अब थ्रेट की अलामत हैं, इसमें कुछ शक नहीं है। लेकिन चूँकि हमारे यहाँ पे जो लश्कर जंगवी की कार्रवाइयाँ हैं वो स्पेशली 90% अबव वो शिया के अगेंस्ट हो रही हैं, तो उस चीज़ को सामने रखते हुए जहाँ पे शिया कम्युनिटी का इज्तिमा होता है तो उसको हम बिल्कुल रेड जोन में लेके चले जाते हैं। लेकिन जहाँ पे बरेलवी कम्युनिटी या दूसरी कम्युनिटीज़ हैं उनको भी डेफिनेटली थ्रेट्स हैं, लेकिन कोई ऐसे पास्ट में कोई ऐसी तारीख़ नहीं है हमारे पास, कोई ऐसा इंसिडेंट नहीं है कि जिसको सामने रख के हम रबीउल अव्वल को रेड अलर्ट करें या रबीउल अव्वल के ऊपर हम सिक्योरिटी के ऐसे इंतज़ामात करें कि आम आदमी जो है उसका चलना मुहाल हो जाए। बहरहाल इसके बावजूद हमने इसको सीरियस लिया है और इसके ऊपर हमने तकरीबन 1000 के लगभग पुलिस तैनात की है। अगर मुहर्रम के ऊपर हमारी 1200 के करीब पुलिस तैनात थी, तो रबीउल अव्वल के ऊपर हमने 1000, क्योंकि ये पूरे उसमें तमाम थानों में होता है तो इसलिए ये फर्दर तकसीम पुलिस हुई है
اس کے علاوہ ہمارے پاس رینجرز ہے. رینجرز نے بھی گزشتہ 3-4 دن سے چیکنگ کا نظام شروع کیا ہوا ہے, اور ہوپ فلی کہ ہم اس دفعہ کسی کا روڈ راستہ نہیں روکیں گے, لیکن اس کے باوجود ہم اتنی سیکیورٹی ضرور پرووائڈ کریں گے کہ اس میں کوئی تخریب کار عناصر ان میں شامل نہ ہو. تو آپ سمجھتے ہیں کہ صرف بلوچستان کی سائڈ سے آپ وہ راستے سیل کریں گے, یا شکارپور یا اور علاقوں سے جو خارجی اور داخلی راستے ہوتے ہیں سارے کے سارے سیل ہوں گے, یا کوئی اور ایفرٹس بھی لیں گے آپ, یا اس حوالے سے آپ کو سندھ گورنمنٹ کی جانب سے کوئی اسپیشلی فیسلٹیز دی گئی ہیں؟ سندھ گورنمنٹ تو دیکھیں وہ کسی پروگرام کے لحاظ سے کوئی فیسلٹی نہیں ہوتی. یوزولی ہم محرم میں ہوتا ہے کہ پوری گورنمنٹ آن ٹوز ہوتی ہے اور وہ ساری چیزوں کو دیکھ رہے ہوتے ہیں, لیکن یہ جو پروگرام ہے ہمارا ربیع الاول کا, یہ کوئی اتنا ڈسپیوٹڈ نہیں رہا ماضی میں, اور اس پہ کوئی اس طرح کا کوئی ڈائریکٹ تھریٹ بھی نہیں ہے. تو اللہ خیر کرے گا, انشاءاللہ ہم کوشش کریں گے کہ روڈ راستے سیل نہ کریں, اور جہاں پہ ہمیں سیکیورٹی کے لحاظ سے بہت ضروری ہوگا وہاں پہ ہم پولیس کھڑی کریں گے, اور وہ چیکنگ کے بعد لوگوں کو اندر آنے کی اجازت دے گی. تو ہوپ فلی انشاءاللہ پیسفلی گزرے گا. ساجد صاحب, آپ بہت اچھی طرح سے سمجھتے ہیں کہ بے شک ہماری یہ صحافتی کام ہو یا آپ کا پولیس کا کام ہو, اس سے صورتحال میں جب تک بندہ باخبر نہیں ہوتا, اس کے پاس انفارمیشن نہیں ہوتی, وہ سکسیس نہیں ہو سکتا. تو آپ کی انفارمیشن کا کیسا سسٹم ہے؟ آپ ویل انفارمڈ ہوتے ہیں؟ ابھی بالکل انفارمیشن سسٹم ہمارے ساتھ ایجنسیز ان ٹچ ہوتی ہیں, اور لاسٹ ٹائم بھی آپ کو پتہ ہے کہ جیکب آباد کے اندر انہوں نے کہا کہ ایک گاڑی 3 دہشت گردوں کے ساتھ داخل ہو گئی ہے. تو یہ بہت بڑی مثال ہے کہ وہ ہمارے ساتھ ان ٹچ تھے, اور انہوں نے ہمیں ویل ان ٹائم انفارمیشن دی, اور ریزلٹنٹلی ہم نے وہ گاڑی دہشت گردوں سمیت پکڑی, وہ زیر تفتیش ہے. اور اس کے علاوہ جو ہماری ایک سیکرٹ پولیس ہوتی ہے DIB برانچ, وہ بھی بہت ایکٹیو ہے. اور اس کے علاوہ IB ہے ہماری, جو سول کے لحاظ سے ایک ایجنسی بنتی ہے, وہ بھی ہمیں ٹائملی انفارم کرتے ہیں. بہرحال ہم سب ایجنسیز, پولیس جو ہم فرنٹ پہ ہوتے ہیں, اور ہمارے پس پردہ جو ایجنسیز کام کر رہی ہوتی ہیں, وہ سب مل کے ہماری کوشش ہوتی ہے کہ ہم جو بھی ایونٹ ہو جس میں پبلک گیدرنگ ہو اسے مکمل طور پہ پیسفل بنائیں. اور بعض اوقات یہ ہے کہ چہرہ پولیس کا نظر آتا ہے لیکن کام کرنے والے پیچھے اور ہوتے ہیں, وہ عام طور پہ عوام کو, پبلک کو نظر نہیں آتے. پھر کبھی کبھار ایسے ہوتا ہے کہ کوئی ایک دھماکہ ہو جاتا ہے تو وہ اس کے اوپر پوری ہماری کنسنٹریشن ہوتی ہے. تو جو ایجنسیز, پولیس, آرمی, رینجرز کی کوشش سے جو 20-30 دھماکے ہونے تھے اور وہ رک گئے ہیں, تو اس کی طرف ہماری نظر کم جاتی ہے. جو ایک انسیڈنٹ ہو جاتا ہے ہم اس کو زیادہ دیکھتے ہیں. بہرحال اینی ویز ہم نے جو ربیع الاول آ رہا ہے اس کے لیے الحمدللہ بہترین انتظامات کیے ہیں, اور انشاءاللہ ہوپ فلی آپ کی دعاؤں سے اور اللہ تعالیٰ کے فضل سے انشاءاللہ پیسفل رہے گا. آپ نے کہا کہ آپ نے دہشت گرد پکڑے اور ان سے ابھی تک تفتیش جاری ہے. ایک بات تو یہ کہ کیا پولیس کی تفتیش مہینوں چلتی ہے یا ان کے نیٹ ورک کو آپ نے بریچ کیا ہے؟ دیکھیے ہماری تفتیش جو ہے اس میں یہ ہوتا ہے کہ جب اب ہمارے پاس کچھ تو پولیس کے پاس اختیارات ہوتے ہیں 14 دن کے, لیکن ابھی رینجرز اور باقی ایجنسیز کو کچھ زیادہ اختیارات ہیں, پاور ہے ان کے پاس, تو ان کو ہم پھر طریقے کے ساتھ انویسٹیگیٹ کرتے ہیں. لیکن ظاہری بات ہے کہ ہم کوئی لائبلٹی فکس کرنے سے پہلے ہماری کوشش ہوتی ہے کہ ہم اس نتیجے پہ پہنچیں کہ بندہ گناہ گار ہے یا بے گناہ ہے. SSP صاحب جو چवणु आहे त हू मुकमिल तौर ते चुस्त आहिनि. जेके महदूद उन्हनि वटि वसीला आहिनि उन्हनि वसीलनि जे बुनियाद ते हू पंहिंजी समूरी सलाहियतूं इस्तेमालु कंदा. बाक़ी 100% तहफ़ुज़ अल्लाह जी ज़ात ई ॾेई सघे थी. पुलिस जी तमामु सुठी सिक्योरिटी आहे, ईअं न आहे जो पुलिस जी न आहे. अॻु में बि सिक्योरिटी हुई पर हिकु हादसो इहो थी वियो, पर इंशाअल्लाह अल्लाह कंदो त हाणे इहो 12 रबिउल अव्वल ते कोन्ह थींदो. सिक्योरिटी तमामु घणी आहे पुलिस जी सुठी. उमेद आहे त अल्लाह ख़ैरु कंदो, इहो कोन्ह थींदो आईंदा इहो अहिड़ो कोई हादसो. माण्हुनि में थोरो आहे ख़ौफ़, छो जो अॻे कॾहिं बि असां जैकबाद में फस्ट टाइम इहो अहिड़ो हादसो थियो न, वाक़ियो थियो आहे. हाणे थोरो भउ आहे माण्हुनि में, पर पुलिस जे खे ॾिसूं था त सिक्योरिटी मिलंदी त इहो ख़ौफ़ थोरो ख़तमु थिए. नवां मुहर्रम वारो वाक़ियो जेको हुयो जैकबाबाद जी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो हुयो. कंहिंखे बि उमेद न हुई त इन लेवल जो वाक़ियो जैकबाबाद जहिड़े नंढड़े हिकिड़े शहर में थी सघे थो. इन लेवल जी तबाही थी सघे थी जंहिंमें मासूम ॿार सभु शहीद थी विया. उन खां पोइ तव्हां चेलम में ॾिठो त सिक्योरिटी काफ़ी सख़्तु हुई.
काफ़ी बेहतरीन इंतज़ाम हुया। कुछ जेके अफ़वाहूं भी हलियूं त गाॾी में कोई 3 दहशतगर्द आहिनि, उहे जेके घुमनि पिया, पुलिस पोइ उन ते फौरी एक्शन बि वरितो। को बि नाख़ुशगवार वाक़ियो थियण खां अवल ई काफ़ी सुठा इंतज़ाम चेलम ते कया विया। जॾहिं 9 मुहर्रम वारो वाक़ियो थियो हुयो त कंहिंखे बि ध्यान में न हुयो, भले इंतज़ामिया हुजे या लोकल माण्हू हुजनि, त कंहिं बि न सोचियो जैकबाबाद जहिड़े नंढड़े शहर में अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थी सघे थो। हाणे त मतिलबु ईअं बि न आहे रहियो त नंढनि शहरनि में वाक़िया कोन थींदा। हिन वाक़े खां पोइ पुलिस बि काफ़ी अलर्ट थी वई आहे ऐं इंतज़ामिया बि काफ़ी लोकल जेकी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे काफ़ी अलर्ट थी वई आहे। उमेदु आहे त चेलम वांगुरु हिन दफ़े बि काफ़ी बहितर इंतज़ाम हूंदा सिक्योरिटी जा। ऐं बाक़ी जेके एजेंसीज़ आहिनि जेके जिन जो कमु इंफॉर्मेशन प्रोवाइड करणु आहे त उहे बि पंहिंजो सुठो किरदारु अदा कंदियूं, जीअं चेलम वारे मौक़े ते कयो आहिनि। ऐं असां त पूरो उमेदु आहियूं, शहरी जैकबाबाद जा आहियूं, त हिन दफ़े बि कोई नाख़ुशगवार वाक़ियो कोन थींदो, छो त उहो सोग जेको हुयो 9 मुहर्रम वारो उहो अञा ताईं असांजी ज़हननि में ताज़ो आहे। ऐं जैकबाबाद जा आवाम तयारु न आहे त ॿियो कोई वाक़ियो बर्दाश्त करे सघे। ख़ौफ़ त आहे बिल्कुलु। हाणे जेको पाकिस्तान जो पूरो माहौल थी वियो आहे, कंहिं बि ॻाल्हि जी श्योरिटी कोन्हे की कोई बि माण्हू अगरि किथे बि आहे त पाण खे महफ़ूज़ कोन थो सम्झे। अहिड़ा वाक़िया असां वटि हाणे ट्रेंड ठही वियो आहे, हिकिड़ी सीरीज़ ठही वई आहे। कंटिन्यूअसली अहिड़ा वाक़िया थींदा रहनि था पाकिस्तान जी कंहिं न कंहिं कुंड में। के वॾे ॾींहं ते अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि हमेशह खां, मतिलबु रीसेंट 2007-08 खां वठी असां वटि इहो ट्रेंड थी वियो आहे। पोइ हर माण्हू खे ख़ौफ़ त आहे ई, उहो पाण खे सिक्योर नथो सम्झे, भले कोई ओकेजन हुजे या आम ॾींहं हुजनि, कोई न कोई वाक़ियो थींदो रहे थो। ऐं शर पसंद जेके अनासिर आहिनि उहे असां वटि एक्टिव कुझु घणा ई आहिनि। हुन जा कुझु पड़से पर्दा काफ़ी रीज़न्स आहिनि, हिस्ट्री आहे असां वटि, पर जेको हर कोई बि माण्हू सेफ नथो फील करे, भली उहो किथे बि हुजे। पुलिस तव्हां पोइ दफ़े ॾिठो, पुलिस तमामु चेलम ते सिक्योरिटी टाइट कई। माण्हू उन ते बि क्राए पिया कनि त असां घरनि मां निकिरी नथा सघूं, असांजो घर ताईं महदूद रहिजी विया आहियूं, असां पंहिंजा जेके रस्मूं आहिनि उहे अदा कोन था करे सघूं। साईं कंपेरेटिवली जेका 9 मुहर्रम ते जेको असां वटि हिते बम धमाको थियो, उन खां बाद में जेके सिक्योरिटी जेके इंतज़ामात आहिनि असांजे पुलिस डिपार्टमेंट आहे या गवर्नमेंट डिपार्टमेंट आहे, उन्हनि काफ़ी बहितर कया आहिनि। छो त इन जा सिंपल एग्ज़ाम्पल इहे बि आहिनि त चालीहो जेको थियो, 40 ते असां ॾिठोसीं त तमामु बहितर क़िस्म जा मतिलबु उन्हनि इंतज़ामात कया हुया। हिन टाइम बि हिन टाइम इनशाला असांखे उमेदु आहे त हिन टाइम जेके असांजो पुलिस डिपार्टमेंट आहे या डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे उहा बहितर सिक्योरिटी फराहम कंदी ऐं शहरी बि असांजा जेके आहिनि उहे ताउन कंदा ऐं बहितर नमूने सां असांजो जेको आहे त रबी अवल जो महीनो इनशाला बहितर नमूने सां गुज़री वेंदो। साईं हाणे अर्ज़ु ईअं आहे त जेको हिन टाइम रबी अवल जो महीनो जेको सेलिब्रेट कनि था असांजा मुस्लमान ॿाहिरि, त हाणे हिन टाइम हिन जेको साल आहे जेको सिस्टम थोरो वधीक कयो आहे, हिननि पाड़नि मां निकिरनि था। हालांकि अॻे जेके प्रोग्राम जेके सेलिब्रेशन कंदा हुआ त उन्हनि मतिलबु चौकनि ते या कंहिं मतिलबु कंदा हुआ। बनिस्बत 9 मुहर्रम जे वाक़े जे हिन वक़्तु जेका सिक्योरिटी सिचुएशन आहे उहा तमामु बहितर आहे। इहो बि ॾिसणु घुरिजे त उन थियण सां जेको आहे सो इहे शहर सील थियण सां ॿिया बि इलाही सारा मसइला पैदा थियनि था ऐं उहो शहर घटि में घटि सील न हुजे ऐं जेके रस्ता आहिनि रूट आहिनि उहे उन्हनि जो हिकिड़ो प्लान जुड़णु घुरिजे ऐं उहे प्लान तहत उहे रस्ता सील थियणु घुरनि जंहिंखां असां अणवणंदड़ वाक़ियुनि खां बचाव करे सघूं, बजाए इन जे के असां सॼे शहर जो शहर सील करे छॾियूं। ऐं उन सील करण खां पोइ इलाही सारा नुक़सानात थियनि था। किथे का गोरहारी औरत आहे, उनजो ॿार जेको आहे सो उते रोड ते थिए थो ऐं को एमरजेंसी में मरीज़ उते अस्पतालनि में किथे फाटकूं बंदि आहिनि त उहे 100 जी तादाद में जे तादाद में गाॾियूं बीहजी वञनि थियूं ऐं उन सां जेको आहे सो पोइ इन खां वधीक मसइला पैदा था थियनि। इन लाइ ज़रूरु सिक्योरिटी हुजणु घुरिजे, पर उन मख़सूस रस्तनि ते जितां हुन जुलूस जो गुज़र आहे। जेको 9 तारीख़ इंसिडेंट थियो जेको उहो तमामु ग़लति थियो, ख़ुसूसन असां मुस्लमाननि जे लाइ इहो हिकिड़ो सुठी शइ न आहे। जेको 40 ते जेको रोड रस्ता जेके ब्लॉक कया हुया, अहिड़े तरीक़े सां इहो थोरो आवाम खे ख़ुसूसन शहरी माण्हुनि खे इन में तकलीफ़ थी, लिहाज़ा महिरबानी करे अहिड़े क़िस्म जो कोई इंतज़ाम कजे जीअं आवाम खे तकलीफ़ न पहुचे। पहिरियां त पुलिस जी कारकर्दगी पहिरियां त बहितर हुई, जेका 40 ते हुननि जेका इंतज़ाम कया शहर वासियुनि खे जेका तकलीफ़ में हुननि मुब्तला कयो, उहा त क़ाबिल मज़मत जहिड़ी ॻाल्हि आहे। अगरि उहा उन्हनि जी ईअं खणी चइजे ना हली लेखिजे पुलिस इंतज़ामिया जी,
ऐं मिलाद मल्हाईंदड़ जेके उलमा आहिनि उन्हनि चयो त असांखे घटि में घटि अहिड़ी सिक्योरिटी न खपे जंहिंसां शहरवासियुनि खे का तकलीफ़ हुजे, जंहिंसां उन्हनि खे का आज़ार हुजे। असांखे सिक्योरिटी ॾिनी वञे, 40 जाइ ते असांखे 50 पुलिस वारा ॾिना वञनि, पर उहा अहिड़े नमूने हुजे जो कंहिं शहरवासी खे, कंहिं आमदरफ़्त खे, कंहिं कारोबार वारे खे को मुतासिर न थिए ऐं कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे। उनजे करे असांखे ओड़ी सिक्योरिटी न खपे जेका 40 ते ॾिनी वई हुई। अलाह कंदो इनशाअल्लाह बहितर, त इहो ई चई सघिजे थो। हर शइ त अलाह जे हथ में इहा उमेद हुई, पर पुलिस इंतिज़ामिया ते त असां कुझु बि नथा ॻाल्हाए सघूं। उन्हनि जे वस में काई बि शइ न आहे, छो त हुन पहिरें में को कंट्रोल न करे सघिया, त हाणे उन्हनि मां कहिड़ी तवको रखी सघिजे थो। अलाह ई बहितर करे सघियो, उहा ई हुनखे जेको आहे कामयाबी सां सिक्योरिटी संभाले सघंदा। सिक्योरिटी खे पोइ हुनखे जेके मां एस पी खे नथो चवां, हुनखे जेके गाइडलाइन ॾियनि था, थी सघे थो उन्हनि जी का ग़लति प्लानिंग हुजे, उन तहत हू जेको आहे अहिड़ो सिक्योरिटी रखनि था जो शहरवासियुनि खे, कारोबारी माण्हू मुतासिर थियनि था। घटि में घटि उन्हनि खे इन शइ ते तवजो ॾियणु खपे त हर मशकूक माण्हू मशकूक शइ ते त नज़र रखनि, बाक़ी आम जेके रोज़ कमाईंदड़ माण्हू उनखे के तकलीफ़ अचे, उनजो रेड़ी बंदि थी वञे, उनजा जेको बचनि गुज़र सफ़र आहे उहो त तकलीफ़ मुब्तला थिए, उन जे हिसाब सां असां सम्झूं था त हू उनजी जेका पॉलिसी, इहा पॉलिसी बहितर न आहे। जी जी, बम धमाके खां बाद में बिल्कुलु माण्हू ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं जेको आहे त रैली ऐं जलसा जलूस वग़ैरह करण में जेको आहे उहे ओतिरा माण्हू नथा निकिरनि जेका अॻे साले माण्हू निकिरंदा हुया। बहरहाल माण्हुनि में बिल्कुलु ख़ौफ़ आहे। असां त चऊं था त जेको पोएं दफ़े पुलिस जी नाअहली हुई, रेंजर्स हुई कोन शहर में, असां इहा ॻाल्हि कयूं था पिया त इन दफ़े अगरि ईअं थियो त तमामु ॾुखी ॻाल्हि आहे, पर इन दफ़े थियणु न खपे। जॻह जॻह ते रेंजर्स बीठी आहे ऐं तमामु सिक्योरिटी सुठी थी वई आहे हाणे इन टाइम जैकाबाद में। अगरि पोइ बि थियो त पोइ असां नथा सम्झी सघूं, पर हिकिड़ो शेड्यूल हुजणु खपे। जीअं अमूमन इहा ॻाल्हि थींदी आहे त भाई हिकिड़ी रैली हिकिड़ी साइड ते ईंदी आहे, जीअं क़ाइद आज़म रोड थियो, तमामु हिकिड़ी रैलियुनि खे हिकिड़ी जॻह ते इकट्ठे थी करे, मुतफ़िक़ थी करे हिकिड़ी जॻह ते अची करे, जिथे हिननि जो थींदो आहे अची करे उते करनि, त तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, तमामु सुठी शइ आहे। मसइलो ईअं आहे जीअं त अॻे 9 मुहर्रम ते जेको वाक़ियो थियो उन ते ई अञा ताईं आवाम जेकी आहे त परेशान लॻी पई आहे, ऐं जेको आहे त हीअ 12 रबीउल अव्वल जेको आहे त हिन ते बि आवाम ॾाढी पुरजोश तरीक़े सां निकिरंदी, ऐं आवाम हिन टाइम पुलिस खे उहा ई सिक्योरिटी जेकी आहे त साजिद खोखर जेको SP हुयो, जंहिं रस्ता रोक कई ऐं तारूं विछायूं ऐं उन खां पोइ जेको आहे सिक्योरिटी तमामु सख़्तु कई वई। उहा ई सिक्योरिटी अगरि हाणे कई वञे, रस्ता रोक हर गिटी मां, हर चौराहे मां रस्ता रोक कई वञे ऐं हिकिड़े ई रूट सां जेको आहे त काफ़िलनि खे ॾिनो वञे, उन खां बावजूदि इहा सिक्योरिटी कामयाबु थी सघे थी। ऐं उहो पुरजोश माण्हुनि जो जेको मजसूमो आहे, या जीअं माण्हू अॻे गॾु थींदा हुआ, उन तरीक़े सां माण्हू हाणे घटि गॾु थींदा, छो जो माण्हुनि खे 9 मुहर्रम वारो ख़ौफ़ अञा ताईं वेठल आहे। जेको आहे त हीअ 12 रबीउल अव्वल ते माण्हू तमामु जोशो ख़रोश सां निकिरंदा, इन करे पुलिस खे इंतज़ाम सख़्तु कया वञनि। पुलिस अगरि लापरवाही कई त इहो अणवणंदड़ वाक़ियो वरी बि थी सघे थो। ऐं हीअ 12 रबीउल अव्वल ते जेके असांजा अज़ीम ऐं आलीशान हे जेके जलूस निकिरंदा, सो महबूब साईं जी आमद ते इनशाअल्लाह उनजे सदके अलाह ख़ैर कंदो। असां पुरुमीद आहियूं त अलाह कंदो, अमुन थी वेंदो इनशाअल्लाह। असांखे उमेद आहे कवर करे वेंदो। सर तव्हां ॾिठो सर, जेका गुज़िरियल 40 ते जेको चेलम हुयो उते बाक़ाइदे सिक्योरिटी सख़्तु हुई। हर जिथां बि जेको आहे गस जैकाबाद जे शहर तरफ़ अचे पियो उते बाक़ाइदे सख़्ती हुई ऐं इंतिज़ामिया बाक़ाइदे अलर्ट हुई। इनशाअल्लाह जेकॾहिं चेलम जी आहे हींअर बि जेको आहे सख़्ती थी वई त इनशाअल्लाह असांजो पुरुमीद थी वेंदो, इनशाअल्लाह अमन अमान सां थी वेंदो। सर पोइ हाणे को पेशेंट आहे जेको ज़रूरत आहे, एमरजेंसी आहे, उन खे रोकियो। जेके नंढड़ा स्कूल जा ॿारड़ा हुया उहे बि सिड़जनि पिया, उनखे बि रोकनि पिया। इहो असां DPO साहिबु गर्ज़ कंदासीं त अहिड़ी सिक्योरिटी ईअं न कनि, शहरनि खे परेशानी न सिक्योरिटी थिए, शहरनि खे तहफ़ुज़ मिले। पर रोड ब्लॉक रस्ता कंडेदार तारूं जो विछायूं हुयूं, इहे ग़लति हुयूं। कंडेदार तारूं हटाए करे पंहिंजूं बाक़ी सिक्योरिटी कई वञे। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकबाबाद ज़िले जे सिविल इंतिज़ामिया जे हेड डिप्टी कमिश्नर जैकबाबाद राजा शाहज़मान खोड़ो साहब वटि। उन्हनि सां ॻाल्हाईंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त जीअं 9 मुहर्रम हराम ते आयल सान्हे खां पोइ जैकबाबाद जी सूरत हाल ॾुखारी आहे ऐं जैकबाबाद वासी इन ख़ौफ़ में वरितल आहिनि त उन्हनि जे मथां हमला पिया थियनि। ऐं हाणे वरी ॿीहर साॻी तरह सां मज़हबी इवेंट थियण वारो आहे। 12 रबीउल अव्वल वारो जेको आहे उहो मरहलो थियणो आहे, जंहिं ते बि हज़ारनि माण्हुनि जूं रैलियूं निकिरंदियूं आहिनि। ऐं उन हवाले सां जेका सिविल इंतिज़ामिया जो हेड आहे या ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे उन पारां कहिड़ा एफर्ट्स वरिता विया आहिनि इन समूरी जो समूरी सूरत हाल खे फूल प्रूफ बणाइण जे लाइ। हिन तरफ़ खां पुलिस इंतिज़ामिया जो पंहिंजो अलॻि सां मौक़िफ़ SSP साहिब जो ऐं सिविल इंतिज़ामिया जे हेड खां मौक़िफ़ वठंदासीं
त उन्हनि पारां कहिड़ा जेके आहिनि क़दम खयां पिया वञनि या इन हवाले सां उन्हनि वटि कहिड़ो इन सूरत हाल खे जाचण जे लाइ मैकेनिज़म हूंदो? अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। साईं, 12 रबीउल अव्वल जो मौक़ो अचे पियो ऐं हिकु दफ़ो वरी 2,000 माण्हुनि जी रैलियूं निकिरंदियूं ऐं ज़ाहिर आहे जिते इज्तिमा थींदा आहिनि त उते इमोशन्स बि उरूज ते हूंदा आहिनि ऐं माण्हू माहौल खां बेख़बर हूंदा आहिनि। ऐं अहिड़ी सूरत हाल में जेके जे हादसा थींदा आहिनि ऐं जेके अॼुकल्ह अहिड़ा हादसा थियनि था जो माण्हुनि जो ॼण त ॾारे था विझनि ऐं सॼो शहर गुज़िरियल कुझु ॾींहंनि जेको थियो हो वाक़ियो उन में ॾुखारो आहे ऐं हाणे वरी वॾा हिकिड़ा इवेंट्स थियणा आहिनि, त तव्हांजे तरफ़ खां कहिड़ा एफर्ट्स वरिता विया आहिनि ऐं समूरी सूरत हाल खे यकीनी बणाइण जे लाइ तव्हां छा कंदव? साईं, असांजे हवाले सां जेके बि शहर में जेके जुलूस निकिरंदा, जेके रैलीज़ निकिरंदियूं, सफ़ाई जा इंतज़ामात आहिनि, किथे इंक्रोचमेंट्स आहिनि, किथे को लाइटिंग जी अरेंजमेंट करणी आहे, उहो असां करे छॾियूं आहिनि। इंशाल्लाह जंहिं ॾींहुं शुरू थींदो उन खां अॻु में उहे सभु शयूं थी वेंदियूं। जेके हितां जा आहिनि मुज़िज़ माण्हू जेके इन में घणी शिरकत कंदा आहिनि, एजाज़ शाह वग़ैरह ऐं जेके ॿिया आहिनि दोस्त, उन्हनि सां मीटिंग्स थी वयूं आहिनि ऐं जेके उन्हनि जो रिज़र्वेशन्स हुयूं या जेके उन जा फोर्सी कनि था अहिड़ा नंढा मसइला उहा असां हल कया। तव्हांखे एज़ अ सिविल हेड जे हिसाब सां को अहिड़ो सिक्योरिटी लैब्स जेको अंदेशो आहे, तव्हां पुलिस वारे एफर्ट्स खां मुतमिन आहियो या कुझु थियणु खपे? न, असां बिल्कुलु मुतमिन आहियूं। असांजो SP नओं आयो आहे, माशाल्लाह जेको लास्ट बि जेके हुया ॾींहं मुहर्रम जा ऐं 21 मुहर्रम ते उन तमामु सुठो कमु कयो, चेलम ते बि, ऐं इंशाल्लाह हाणे बि उन हवाले सां सॼो असां वटि उन पंहिंजी जेकी बि कंटिंजेंसी प्लानिंग आहे उहा ऑलरेडी मोकिले छॾी आहे ऐं रूट्स बि असांखे ॿुधाए छॾिया अथई, हितां वेंदा असांजूं अहिड़ियूं अहिड़ियूं थियूं, तव्हां सफ़ाई जे लाइ कुझु उनजे तरफ़ां बि असांजे लेटर्स आहिनि। असां गॾिजी बि मीटिंग कईसीं, उन हवाले सां जेके बि मसइला आहिनि उहे असां एमिकेबली कया आहिनि सॉल्व। तव्हां सम्झो था त जेकबाबाद या जेको हीउ बेल्ट अंडर थ्रेट आहे, इन में सिध हुकूमत खे ख़ासि तौर ते पुलिस वारी साइड खे फैसिलिटेट करणु खपे या अहिड़े क़िस्म जूं डिवाइसिस ॾियणु खपनि जंहिंसां हीअ सूरत हाल खे मॉनिटर करे सघिजे, जाचे सघिजे, या जेके बलोचिस्तान खां ईंदड़ बॉर्डर्स आहिनि उन ते जेको चेकिंग वारो तरीक़ेकार आहे उनखे जदीद बणाए सघिजे। चेकिंग जो मैकेनिज़म ऑलरेडी आहे, हाणे न इलाही सालनि खां आहे ऐं उन खां अलावा असां हिकिड़ी मीटिंग बि अटेंड कईसीं जंहिंमें CM साहब वॾी लेवल ते मीटिंग कई त कुझु शयूं शुरू थियण वारियूं जेके शायदि असां मीडिया ते नथा ॿुधाए सघूं, त फोकस आहे पूरो सिक्योरिटी जे हवाले सां ऐं स्पेशली असांजे एरियाज़ में उहो आहे ऐं इंशाल्लाह गवर्नमेंट करे थी पंहिंजो सॼो बंदोबस्तु आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हिते बि ऑपरेशन थियण जी ॻाल्हि कई हुई, घुर बि हुई मुतासिर धुरनि पारां, तव्हां ताणी कहिड़ा इतला आहिनि अहिड़े क़िस्म जो का उहे क़दम खयां वेंदा उन ऑपरेशन जे हवाले सां या अहिड़ो कोई अहिड़ो प्रोग्राम आहे? बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे, थींदो, ऑपरेशन्स बि थींदा, पर हाणे उनजी डेट ऐं उहो न आहे, जीअं ई इलेक्शन्स जो प्रोसेस पूरा थींदा त इंशाल्लाह इहे शयूं शुरू थी वेंदियूं। तव्हां शहरवासियुनि जा ख़दशा ऐं जैकबाबाद जी ज़िले इंतिज़ामिया, सिविल तोड़े पुलिस इंतिज़ामिया जा जेके एफर्ट्स वरिता वेंदा या जेके उन्हनि जूं तसलियूं आहिनि, जेके उन्हनि पारां इत्मिनान ॾियारियो पियो वञे त कंहिं बि क़िस्म जी अहिड़ो किथे बि झोल कोन्हे, किथे बि का अहिड़ी कमज़ोरी कोन्हे जंहिंसां कोई इहो अंदेशो करे सघिजे त को ख़ुदा न ख़ास्ता अणवणंदड़ वाक़ियो पेश ईंदो। जेकॾहिं अहिड़ी का सूरत हाल हूंदी त उनखे फेस करण जे लाइ पूरी तरह सां चुस्तीअ सां सिविल इंतिज़ामिया जे तरफ़ां ऐं पुलिस इंतिज़ामिया जे तरफ़ां उहे उपाउ वरिता पिया वञनि ऐं इन्हनि समूरे उन ॾिहाड़े खे 12 रबीउल वारे ॾिहाड़े खे इहे पंहिंजो महफ़ूज़ बणाइण जे लाइ मुकमिल तरह सां इंतिज़ाम आहिनि। माण्हुनि जा ख़दशा पंहिंजी जॻह ते इंतिज़ामी हेड पारां ॾिनल तसलियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। ख़ुदा कंदो त हीउ इवेंट बि ख़ैर सां गुज़री वेंदो ऐं माण्हुनि जूं जेके ख़दशा आहिनि उहे ख़दशा ई हूंदा ऐं हीउ इवेंट जेको आहे पुरमन तरीक़े सां गुज़री वेंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।